जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम मास में अचण वारी पद्मिनी एकादशीअ जी कथा तव्हां सां गॾु मां शेयर कंदसि। पहिरीं लेकिन हुनजो महत्व मां तव्हांखे ॿुधाईंदसि। हिन खे कमला एकादशी बि चवंदा आहिनि। हिन तिथि ते भॻवानु श्री कृष्ण हिन खे सभिनि खां उत्तम तिथियुनि में हिकिड़ो मञंदो आहे, जंहिंजे विर्त करण सां महालक्ष्मी जी कृपा प्राप्त थींदी आहे। ऐं हिन ॾींहुं घर में जप करण सां 1 गुना ऐं गौशाला में जप करण सां 100 गुना ऐं पुण्य क्षेत्र यानी कि तीर्थनि जहिड़े स्थान ते जप करण सां 1000 गुना ऐं तुलसीअ जे अॻियां वेही करे जप करण सां ऐं जनार्दन जी पूजा करण सां 1,00,000 गुणा, शिव ऐं विष्णुअ जे क्षेत्र में पूजा करण सां करोड़ गुणा फल प्राप्त थींदो आहे। त हाणे सभई प्रेम सां चओ कृष्ण कन्हैया लाल की जय। हाणे पाण 11 जी कथा शुरू था कयूं। धर्मराज युधिष्ठिर जे द्वारा एकादशीअ विषय में प्रश्न करण ते भॻवानु श्री कृष्ण चवे थो त हे राजेंद्र, उज्जैनी नगरी में शिव शर्मा नाले जो हिकु ब्राह्मण रहंदो हो। उन जा 5 पुट हुआ। उन मां सभिनि खां जेको नंढो हो उनजो नालो हो जय शर्मा, जो कि धर्म खां भ्रष्ट थी वियो ऐं पाप मार्ग जी ओर पंहिंजो राही थियो, जंहिंजे कारण उनजा जेके माउ पीउ हुआ ऐं जेके उनजा भाउर बंधु हुआ उहे ॾाढा दुखी रहण लॻा। किने कर्मनि जे कारण हुन जे माता पिता बि हुनखे घर खां ॿाहिरि कढी छॾियो हो। इन करे उहो जंग जी तरफ़ हलण लॻो। जंग खां घुमंदो घुमंदो उहो हिकु तीर्थराज प्रयाग ते वञी पहुतो। बुख जे में व्याकुल त हो ई ऐं उन में वञी त्रिवेणीअ में सनानु कई ऐं हुन जे पासे में हिकु हरिमुनि जो आश्रम हो। उते वञी पहुतो। उते ब्राह्मण कमला एकादशी जी महिमा करे रहिया हुआ ऐं उन ॾींहुं हो ग्यारस जो, त उहो उन पुण्यमय ऐं भोग ऐं मोक्ष प्रदान करण वारी ग्यारस जी कथा ॿुधी रहियो हो वेही करे उते। जय शर्मा बि उते एकादशी कथा ॿुधी करे मुनिनि जे आश्रम में व्रत कयो। तॾहिं आधी राति त भगवती महालक्ष्मी हुन जे अॻियां आई ऐं चयईं त हे ब्राह्मण पुत्र, तो कमला एकादशीअ जो विर्त रखियो आहे, उन जे प्रभाव सां मां तो ते ॾाढी प्रसन्न थी आहियां ऐं श्री हरि जी आज्ञा पाए करे मां तोखे वैकुंठ मां वर ॾियणु आई आहियां। तॾहिं जय शर्मा चयईं कि मां यदि तव्हां मूं ते राज़ी आहियो त इहो जेको विर्त आहे उहो ॿुधायो, जंहिंजी कथा में साधु हमेशा मग्न था रहनि। तॾहिं पोइ महालक्ष्मी उनखे चयईं त हे ब्राह्मण, एकादशीअ जो विर्त ही आहे जेको सभिनि पापनि कर्मनि खां नाश थो करे ऐं अक्षय जी प्राप्ति थो कराए। तूं हिन विर्त जो श्रद्धा पूर्वक व्रत पालन ऐं महात्म कर त समस्त जेके महापाप आहिनि सभिनि खां तो मुक्त थी वेंदे। ऐं केर बि मनुष्य अगरि ग्यारस जो विर्त करे थो त सभिनि पापनि खां मुक्त थींदो। जीअं मासनि में पुरुषोत्तम मास, पक्षियुनि में गरुड़ ऐं नदियुनि में गंगा श्रेष्ठ आहे, तीअं ई तिथियुनि में एकादशी ऐं बारस बि श्रेष्ठ आहे। व्रत करण वारे खे विष्णु भॻवान जो ध्यानु करणो खपिजे ऐं मन में प्रार्थना करणी खपिजे कि हे श्री हरि, हे कमल नयन, हे भॻवान, अच्युत में एकादशीअ जो मूं निराहार रखियो आहे ऐं ॿिए ॾींहुं मां भोजन कंदसि। मां तव्हांजी शरण में आहियां ऐं ॿिए ॾींहुं बारस ते सुबुह उथी करे सनानु करे ध्यानु करे पंचामृत सां श्री कृष्ण जनार्दन खे सनानु कराए ऐं उन खां पोइ विधि पूर्वक पंहिंजी जेकी सामग्री हुजे उन सां उनजी पूॼा करे ऐं पूॼा में तुलसी जो डल ज़रूरु रखिजे ऐं मंजरी जो प्रयोग ज़रूरु करणो खपिजे। पोइ मन में भॻवान खे प्रार्थना करे कि हे केशव, हे कृष्णा, मां अज्ञान रूपी रतोंदियुनि सां अंधो थियल आहियां। तव्हांजो ही विर्त रखियो आहे, तव्हां मूं ते प्रसन्न थियो ऐं मूंखे ज्ञान दृष्टि प्रदान करियो। इन तरह इहे मन में प्रार्थना कजे। श्री हरि यानी कृष्ण भॻवानु युधिष्ठिर खे सम्झाईंदे उहे चवनि था कि हे राजन, जेको इन तरह पुरुषोत्तम एकादशीअ जो शुद्ध भाव सां व्रत पालन करे थो ऐं कथा ॿुधे थो, उहो जीवन मरण जे बंधननि खां मुक्त थी थो वञे ऐं वैकुंठ धाम खे प्राप्त थिए थो। त हिते असांजी पद्मिनी एकादशी जी कथा समाप्त थी। तव्हांखे हीअ कथा कीअं लॻी कमेंट बॉक्स में कमेंट करे ओम नमः भगवते वासुदेवाय ज़रूरु लिखंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पासे में ॾिनल बेल बटन ते बि ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। त चओ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय।